محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يسألونك عن المحيض قل هو أذى فاعتزلوا النساء في المحيض ولا تقربوهن حتى يطهرن فإذا تطهرن فأتوهن من حيث أمركم الله إن الله يحب التوابين ويحب المتطهرين آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. इन आयत मुबारक जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि औरतुनि जे मसाइल जे मुतलिक़ पुछियो वियो, सुवाल कयो। ए मुंहिंजा सुहिणा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछा था कनि अनिल महीद यानी हैज़ जे मुतलिक़ पुछा था कनि त इहो अहकाम छा आहिनि। फरमाए त कुल हुआ अज़न बाबा तूं फरमाए त इहा नापाकाई आहे। फ़अतज़िलु निसाअ फ़िल महीद जुदा कयो पंहिंजी औरतुनि खे हैज़ वारी हालत में वला तक़रबूहुन्न ऐं उन्हनि खे वेझा न वञो हता यतहुरन ताजो उहे औरतूं पाक थियनि। हीअ कुदरती हिकिड़ी इल्लत आहे जंहिंखे सिंधी माण्हू चवंदा आहिनि माह वारी। ऐं इन अहकामनि खे सम्झणु ज़रूरी आहे ऐं मर्द जी ज़िमेवारी आहे त उहो इन मसाइल खे सम्झे ऐं घर ताईं पहुचाए। तालीम एतिरी कोन्हे की इस्लामी जो हर हिकु घर ताईं या खे पहुतल हुजे। अलाह जे तरफ़ूं हिकिड़ो निज़ाम आहे, हिकिड़ो आहे शरई लिहाज़ सां हैज़, ॿियो आहे निफ़ास। निफ़ास उनखे चइबो आहे विलादत खां पोइ ॿार ॼमे उनजे ॼमण खां पोइ जेको औरत खे खून अचे उनखे निफ़ास चइबो आहे। ऐं महीने जे अंदरि जेको खून अचे थो उनखे शरीयत जे अंदरि हैज़ चइबो आहे। ऐं इन जूं मुदतूं मुक़ररु आहिनि। यानी हैज़ वारी औरत खे कम से कम 3 ॾिहाड़ा ऐं वधि में वधि 10 ॾिहाड़ा इनजी हद मुक़ररु आहे। ऐं इन 2 हैज़नि जे विच जे अंदरि औरत कम से कम 15 ॾिहाड़ा पाक रहंदी आहे। पोइ उन जूं मुख़्तलिफ़ आदतूं आहिनि, कॾहिं 5 ॾींहं कॾहिं 7 ॾींहं। पर जेकॾहिं 10 ॾींहंनि खां वधी वञे त पोइ इनखे शरीयत जे अंदरि सर्व इस्तिहादो यानी बीमारी आहे। या 2 ॾींहं अची करे बंदि थी वञे त बि इस्तिहादो आहे, हैज़ न आहे। हाणे इन हालत जे अंदरि माण्हू औरतुनि खां नफ़रत कंदा हुआ ऐं उनखे जुदा जाइ में रहाईंदा हुआ, उनजे हथ जो खाधो न खाईंदा हुआ। अरबनि जे अंदरि इहे ग़लति रस्मूं हुयूं। अलाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रस्मुनि खे ख़तमु कयो। हीअ कुदरती तरह सां आहे। औरत पंहिंजे घर में कमु करे सघे थी, मानी पचाए सघे थी, पंहिंजे बचनि खे खाराए सघे थी। बल्कि हिकिड़ो कबीलो अहिड़ो हो जो बिल्कुलु औरत जी हथ जी शइ न खाईंदा। हिते बिल्कुलु पलीत आहे, हिनखे हथु लाहिणो ई न आहे। इस्लाम जे अंदरि ईअं न आहे। हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी पई त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्काफ़ में हूंदा हुआ, पोइ ॿाहिरि कोन निकिरंदा इत्काफ़ खां। पोइ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो सिर मुबारक ॿाहिरि कढंदा हुआ त मां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुल्फ़नि खे धोईंदी हुअसि, पर मां उन वक़्तु हैज़ वारी हालत में हूंदी हुअसि। यानी एतिरी नफ़रत इस्लाम में न आहे। वरी ॿी रवायत में अम्मा सां फरमाए थी पई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी झोली में सुतल हूंदा हुआ, मां हैज़ वारी हालत में हूंदी हुअसि ऐं अलाह जो महबूब मुंहिंजी झोली में क़ुर थो पढ़े। इहो यानी मुतनफ़िर थियणु ऐं औरत जे वेझो न वञणु इहो बि मना थियल आहे। इस्लाम जे अंदरि जेको हुकुम थियल आहे उनजे मथां बाने खे अमल करिणो आहे। यानी जेकी तबई ज़रूरतूं आहिनि इंसान जूं, मर्द ऐं औरत जे विच में जेको तालुक़ु आहे इन हालत में उहो नथो थी सघे। एतिरा ॾींहं जो आहे औरत पाक थी वञे, पाक थियण खां पोइ उहो मर्द उनजे क़रीब वञी सघे थो। इहा इस्लाम जो हुकुम आहे। ऐं इन जे अंदरि अहकाम शरीयत जा कहिड़ा आहिनि। हैज़ ऐं औरत वारी, हैज़ ऐं निफ़ास वारी औरत जी। निफ़ास वारी औरत जेका आहे न उनजी घटि मुदत मुक़ररु न आहे, घटि मुदत कोन्हे सी। जीअं हैज़ जी 3 ॾिहाड़ा हुजे न, मुदत घटि मुक़ररु आहे। निफ़ास जी न आहे। हिकिड़े ॾींहं में बि औरत पाक थी सघे, हिकिड़े कलाक में बि थी सघे थी। उनजी वधि मुदत 40 ॾिहाड़ा मुक़ररु आहे। हाणे हैज़ ऐं निफ़ास वारी हालत जे अंदरि औरत जे मथां निमाज़ माफ़ आहे।
हुनजे मथां नमाज़ माफ़ आहे। जेतिरा ॾींहं उहा औरत हैज़ वारी हालत नमाज़ माफ़ आहे। जे रमज़ान जो महीनो आहे त उहे ॾींहं क़ज़ा करे ॿियनि महीननि जे अंदरि रमज़ान जा रोज़ा रखनि, ताकी नमाज़ अलाह हुनजे मथां माफ़ फरमाए। बाक़ी अहकामनि में ईअं आहे, उहा औरत जेकॾहिं हैज़ वारी निफ़ास वारी हालत में आहे त उहा क़ुर पाक खे हथु बि न लाहींदी, पूरी आयत क़ुर पाक जी तिलावत बि न कंदी, उहा मस्जिद शरीफ़ जे अंदरि बि दाख़िल न थींदी। जीअं उमिरि शरीफ़ ते हज ते वियल आहे त उहा हरम में दाख़िल न थींदी जॾहिं उहा पाक थिए। बाक़ी अरफ़ात में, मिना में, मुज़दलिफ़े में ओॾे वञण जी इजाज़त आहे, छो जो मस्जिद खां ॿाहिरि आहे। भई इहे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अहकाम बयानु फरमाया। फरमाए त फ़ैज़ा त तहरना फ़ाअतू हुन मिन हैसु अमरकुमुल्लाह, पोइ जॾहिं पाक थी वञनि त पोइ जंहिं जॻह तां तव्हांखे अलाह ताला अमर फरमायो आहे तव्हां पंहिंजे औरतुनि खे मिली सघो था, उन्हनि ॾे अची सघो था जॾहिं उहे पाक थियनि। यानी औरत जेसीं निमाज़ जे क़ाबिल न आहे त उहा मर्द जे क़ाबिल बि न आहे। यानी जेसीं निमाज़ उनजे मथां फ़र्ज़ु न थींदो, यानी एतिरी पाक थी वञे त निमाज़ उनजे मथां फ़र्ज़ु थी वियो, त हाणे इन हालत जे अंदरि पंहिंजे मर्द सां उहा औरत मिली सघे थी। बाक़ी ॿी सूरत आहे ई कोन। फरमाए त इन अल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन, बेशक अल्लाह ताला तौबा कंदड़नि खे पसंदि फरमाए थो करे ऐं पाकाई कंदड़नि खे बि अल्लाह ताला पसंदि फरमाए थो करे। हाणे पाकाई कंदड़नि खे त अल्लाह पसंदि फरमाए थो पियो, पर तौबा कंदड़नि जो ज़िक्र हिते विच में कीअं आदेसि, इहो इन करे जो तौबा बि हिकिड़ो पाकाई जो ज़रियो आहे। जीअं इंसानु वज़ू करे बदन पाक थो करे, गुसल करे बदन पाक थो करे, तौबा करण खां पोइ बि अल्लाह ताला यानी पंहिंजे बाने खे गुनाहनि खां पाक करे ऐं ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात खे इहा ॻाल्हि पसंदि आहे त माण्हू कोशिशि में हुजे पाण खे पाक रखे, पंहिंजे बदन खे, पंहिंजे जिस्म खे। बाक़ी सबबु इहो उनजो इहो कहिड़ो आहे, अलाए केतिरा मुफ़सर इकराम में बयानु फरमाए त छो भला औरत खे महीने में इहा इल्लत अचे थी पई, छो इनजे लाइ अहकाम आहे। उनजा सबबु मुफ़सर कई लिखिया आहिनि। कंहिं लिखियो आहे हज़रत बीबी हवा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां वठी सिलसिलो हले थो। किन वरी ईअं लिखियो आहे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ज़माने में औरतुनि खां इहो इहा इल्लत इहो सबबु बणिजी वई, पर उन में ख़ुदा जूं हिकमतूं आहिनि। जॾहिं वरी हमिल सां औरत थी वञे न त पोइ इहो खून अचणु बंदि थी वेंदो, पोइ वरी उहो इहो ई जेको पेट जे अंदरि जेका शइ आहे अलाह ताला उन ॿार जी उनजी लाइ ग़िज़ा बणाईंदो आहे। वरी हमिल वज़ा करण खां पोइ वरी निफ़ास जो सिलसिलो शुरू थींदो आहे, पोइ उनजी घटि मुदत न आहे, बाक़ी वधि मुदत जेका सो लिखी वई आहे। अॻिते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद थो फरमाए त निसाउकुम हरसुल्लकुम फातू हरसकुम अन्ना शिअ्तुम, तव्हांजूं औरतूं जेका सो तव्हांजे लाइ ॿनियूं आहिनि, पोइ पंहिंजे ॿनियुनि खे अचो जंहिं जाइ तां तव्हां घुरो। यानी ॿनी छा हूंदी आहे, ॿनी मां फ़सुलु थींदो आहे त औरतुनि मां नसुलु थिए थो पियो। यानी सिर्फ़ु इंसानु पंहिंजी ज़रूरत न सम्झे बल्कि इहो इरादो बि रखे त ॿनी बि कामयाबु ॿनी उहा आहे जंहिंमां फ़सुलु थिए थो पियो, औरत बि उहा कामयाबु औरत आहे जंहिंमां अलाह ताला उनखे औलाद अता फरमाए थो। ऐं फ़सुल मां छा हूंदो आहे, फ़सुल मां इंसान जूं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं, त औलाद मां बि अलाह ताला हर इंसान जी ज़रूरतुनि खे पूरो फरमाए। औलाद अहिड़ी शइ आहे दुनिया में बि कमु अचे थी, औलाद अहिड़ी शइ आहे मरण खां पोइ बि पंहिंजे पीउ माउ खे कमु अचे थी। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे त जेको सालिह औलाद पोयां छॾे थो वञे ऐं उहे पंहिंजे वालिदनि जे लाइ दुआ घुरनि था पिया, दुआ था घुरनि, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जूं दुआउनि जूं बरकतूं, उनजो ख़ैरु उनजे वालिदनि खे अता फरमाए। यानी औलाद में इहो फ़ाइदो बि आहे। ईअं न चए त औलाद सिर्फ़ु दुनिया जी ज़ीनत आहे, हिकायत मुबारक में त ईअं फरमाए त माल ऐं पुट जेके आहिनि दुनिया जी सूंह आहे, पर दीन जो जेकॾहिं इरादो रखे त दीन जी बि अलाह ताला सहूलियत अता फरमाई आहे। फरमाए त क़द्दिमू लिअनफुसिकुम, ऐं अॻे कयो वास्ते जानिन पंहिंजनि जो, वत्तक़ुल्लाह, अलाह खां ॾिजो, वअलमू, ऐं ॼाणो, अन्नकुम मुलाक़ूहो, इहा ॻाल्हि यकीनन ॼाणो त तव्हां पंहिंजे रब सां मिलण वारा आहियो ऐं तव्हांजी पुॼाणी पंहिंजे मालिक सोन जी बारगाह में थियण वारी आहे। बशिरिल मोमिनीन, ऐं मोमिननि जे वास्ते ख़ुशख़बरी इहा कहिड़ी, जेके दीन जे अहकाम जे मथां अमल कनि था पिया, शरीयत खे सम्झनि था, दीन खे सम्झी ऐं उनजे मथां पाण खे आमिल बणाइनि था पिया, अहिड़नि मोमिननि जे वास्ते ख़ुशख़बरी आहे। एतिरे क़दुरु हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात अंसार औरतुनि जे विच में तक़रीर फरमाए रहिया। अंसार यानी मदीने पाक जूं औरतूं वेठियूं, अलाह जो मुंहुं जो बयानु फरमाए रहियो। तक़रीर जे दौरान हिकिड़ी औरत वेठी जेका घणो रोए पई, पाण हज़रत उम्मुल आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा राविया आहे, उन खां पुछियो हीअ बीबी छो थी रोए घणो, त
हिकिड़ो नंढड़ो जो बचिड़ो हुयो गुज़ारे वियो आहे, सो शायदि उहो 27 थो। रिश्ता आहिनि हिकिड़ा, उन अहिड़ा रिश्ता आहिनि जेके इंसान खे बेक़रार करे छॾींदा आहिनि। ख़ुदा जी निज़ाम हिकिड़ो रखियलु आहे औलाद जे वालिदनि जे विच में, इन जी वॾी हिकिड़ी हक़ीक़त आहे। इन जो केरु मुनकर ई नथो थी सघे। इन जो इस्लाम जो मसइलो आहे, बल्कि हीउ हिकिड़ो नसब जो हिकिड़ो अहिड़ो तालुक़ु आहे जेको इंसान जे वजूद जे अंदरि बेक़रारी पैदा कंदो आहे। बचिड़ो हिन जो गुज़ारे वियो आहे त अलाह जो महबूब त बशरिल मोमिनीन आहे, ख़ुदा बि बशरिल मोमिनीन आहे। अलाह पंहिंजे महबूब खे बि बशीर बणाए करे मोकिलियो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात उते पाण बयानु फ़रमायूं त जेकॾहिं कंहिं औरत जा 3 ॿार वफ़ात करे वञनि, 3 ॿार सुगुर सनी जे आलम में वफ़ात करे वञनि, क़यामत जे ॾियारे इहे पंहिंजे वालिदैन खे महशर जे मैदान मां ॻोल्हे करे जन्नत में वठी वञनि। सगीर मासूम जेकी आहे, पोइ कंहिं सुवाल खे सुणा जेकॾहिं 2 हुजनि, उनजा 2 गुज़ारे वञनि, कि 2 बि बाल केरु थी कंदो। वरी साण अर्ज़ु कयो त साईं भला हिकिड़ो ॿारड़ो हुजे सगीर जेको आहे, छो जो मासूम शाफ़ियो बणिजंदो आहे। शाफ़ियो हुजण जे लाइ मासूम जो हुजणु ज़रूरी आहे। त अलाह जा नबी सभु मासूम आहिनि। हिकिड़ो हुजे त बि उहो बि पंहिंजे वालिदैन खे अची चिंबड़ंदो ऐं उनखे वठी करे जन्नत में वेंदो। एतिरे क़दुरु हदीस पाक में आहे, झगड़ंदो अलाह सां, जहिड़ो कंदो त मां हिननि खे न छॾींदोमांइ, गुनहगार हुजनि चिंबड़ी पवंदो बचो हुन। पोइ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में कंहिं अर्ज़ु कयो त सुना बि भला कंहिंजो को हुजे ई न, पाण फरमाईंदो उनजो मां मुहम्मद करीम उनजो अलाह जो महबूब आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशीर आहिनि, बिशारत ॾींदड़ आहिनि त अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾुख जे टेम जे अंदरि पंहिंजी उम्मत खे बिशारत अता फरमाईंदा। अलाह बि ख़ुशख़बरियूं ॾींदड़ आहे, अलाह जो रसूल बि ख़ुशख़बरियूं ॾींदड़ आहे। त जेके दीन जे मथां अमल कनि था, दीन खे सम्झनि था, हे मुख़्तसिर जेको मां वांडी ख़िदमत में अर्ज़ु रखियो, माना फ़िक़े जा किताब भरिया पिया आहिनि औरतुनि जे मसाइल जे अंदरि। कम से कम मर्द खे एतिरो थी ख़बर हुजणु घुरिजे जो इन पैगाम खे घर ताईं पहुचाए त उनजी छा हक़ीक़त आहे। त इहे ॿई इलतूं आहिनि, इहे ॿई नापाकाई जूं हालतूं आहिनि। उन हालत जे अंदरि मर्द खे पंहिंजे घर खे अहकाम ॿुधाए त हिन हालत में निमाज़ तुंहिंजे मथां माफ़ आहे। पर हिकिड़ी औरत रमज़ान जे महीने में रोज़े सां आहे, सिज लहण खां रुॻो 5 मिंट अॻु में जेकॾहिं हुनखे हेज़ अची थो वञे न त हुनजो रोज़ो उहो क़ज़ा थी वेंदो। हाणे वरी रमज़ान खां पोइ उहो रोज़ो क़ज़ा कंदी। पोइ जेतिरा ॾींहं हुनजी हैज़ जी मुदत हली एतिरा ॾींहं हुनखे रमज़ान। इहे एतिकाफ़ में वेठी आहे न, एतिकाफ़ में बि औरत खे सोचणो आहे त मां 10 ॾियारा पाक रही सघंदसि। उहो एतिकाफ़ जी नियत करे, हरू भरू बि नियत न करणी आहे। इहो त मर्द खे ॿुधाइणो आहे न, तो एतिकाफ़ में वेही थी, छो जो मर्द जी इजाज़त खां सवाइ, मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ औरत निकाह वारी एतिकाफ़ में नथी वेही सघे। सम्झे न, उहो इजाज़त ॾिए थो, पर उनखां मसइलो बि ॿुधाए जेकॾहिं तूं हिसाबु कर, जेकॾहिं तुंहिंजी नापाकाई जी तारीख़ त नथी अचे हिन जे विच में, जे तूं अची वई त तुंहिंजो इतिकाफ़ टुटी पवंदो, उहो इतिकाफ़ तुंहिंजो भॼी पवंदो, पोइ तोखे क़ज़ा करिणो पवंदो। यानी इतिकाफ़ जी हालत में जेकॾहिं औरत खे हैज़ अची वञे त उहो इतिकाफ़ बि क़ज़ा करिणो पवंदो आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह